बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां आहियां सिंधी एजाज़ ऐं अवां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल ऐं फेसबुक अकाउंट। सिद्दीकी जॾहिं कराची एयरपोर्ट जे तरफ़ वञी रही त उन वक़्तु उनखे पुलिस वर्दी में मलबूस माण्हुनि गिरफ़्तार कयो, जंहिंजा चशमदीदा गवाह उन वक़्तु बि मौजूदु आहे, जॾहिं एतिराफ़ कयो त असांजे साम्हूं डॉक्टर आफ़िया सिद्दीकी खे गिरफ़्तार कयो वियो। उनजे घर वारा परेशान थिया, उनजी भेण डॉक्टर फौज़िया सिद्दीकी मुख़्तलिफ़ हंधनि ते उनजी तलाश कई। उन वक़्त जो वज़ीर दाख़िला जेको परवेज़ मुशर्रफ जे दौरे हुकूमत में वज़ीर दाख़िला हो फ़ैसल हयात, उन सभु तसलियूं इन्हनि खे ॾिनियूं त तव्हां दिलि जाए कयो, तव्हांखे डॉक्टर आफ़िया सिद्दीकी मिलंदी। ऐं इन खां पोइ 5 सालनि ताईं डॉक्टर आफ़िया जो को अतो को पतो न पियो। उन खां बाद में हिकु बरतानवी सहाफ़िण आन रिडली इहो इंकशाफ़ कयो त अफ़गानिस्तान जे बगराम एयरबेस जेका अमरीकी हिकिड़ी बदनाम ज़माना जेल हुई, उन जे अंदरि डॉक्टर आफ़िया सिद्दीकी खे रखियो वियो आहे। ऐं उन डॉक्टर आफ़िया सिद्दीकी ते क़ैदी नंबर 650 जो जेको लेबल ऐं नालो जेको आहे लॻायो वियो। अमीन मीर पंहिंजे मज़मून में इंकशाफ़ कयो आहे त मुशर्रफ जे इक़्तिदार ख़तमु थियण खां 1 महीना पहिरियों अमरीका इहा दावा कई त अफ़गानिस्तान जे ग़ज़नी ज़िले मां गिरफ़्तार कयो आहे। जेका ग़ज़नी शहर जे अंदरि असांखे गिरफ़्तार कयो आहे या अमरीका जे 9/11 हमले जी मनसूबाबंदी में शामिलु हुई। अमरीकी फ़ौजी खां हथियार खसे उनखे मारण जी कोशिशि कई, जेके 2008 खां पोइ अमरीका जे जेल जेको आहे त नियो वियो। ऐं उते डॉक्टर आफ़िया सिद्दीकी ते बदतरीन ज़ुल्म थींदो रहियो। 2010 में अमरीकी अदालत जे अंदरि उनखे पेश कयो वियो। आफ़िया सिद्दीकी खे अमरीकी अदालत में पेश कयो वियो त उते उन ते को ॾोह को जुर्म साबित न थियो। उन ते 9 शवाहिद जेका आंदा विया, उन मां हिकिड़ो गुल अहमद नाले अफ़गानिस्तान जो हिकिड़ो शहरी हो, उन बि गवाही ॾिनी। जेका डंडे जे ज़ोर ते तशद्दुद जे ज़ोर ते उनखे गवाही ॾिवाई वई। ऐं डॉक्टर आफ़िया सिद्दीकी 14 ॾींहंनि जे ट्रायल ते रखियो वियो। डॉक्टर आफ़िया सिद्दीकी रड़ियूं कंदी रही, दाऊं कंदी रही त मूं ते तशद्दुद थिए थो ऐं मूंखे ज़हनी टार्चर ॾिनो वञे थो, मुंहिंजी असमतदारी थिए थी, मुंहिंजी इज़त ते हमिलो थिए थो। उन ज़ालिम अदालत उन ज़ालिमनि जे चवण ते आफ़िया सिद्दीकी जे ख़िलाफ़ु ख़तरनाक फ़ैसिलो ॾिनो, जेको 86 साल क़ैद जी सूरत में हो। 2008 जे अंदरि जमीयत उलमा इस्लाम जे सेनेटर तलह महमूद जेका वॾी काविशुनि ऐं कोशिशुनि खां पोइ अफ़गानिस्तान जी बगराम एयर बेस में वियो ऐं उते डॉक्टर आफ़िया सिद्दीकी सां मुलाक़ात कई ऐं वापसि अची करे इंटरव्यू ॾिनो, जंहिंमें बरमला उन इंकशाफ़ कयो त डॉक्टर आफ़िया सिद्दीकी सां वॾो ज़ुल्म पियो थिए ऐं कंहिं बि अमरीकी फ़ौजी खे हुन गोली वग़ैरह न आई आहे। ऐं डॉक्टर आफ़िया सिद्दीकी पाण तलह महमूद खे इहो ॿुधायो त मुंहिंजे कमरे जे भरिसां ॿियो हिकु कमरो हो, जंहिंमें सिर्फ़ु दीवार न हुई, सिर्फ़ु हिकिड़ो परदो विच में हो। उन परदे जे पोयां अमरीकी पाण में ॻाल्हाइनि पिया, मुंहिंजे ख़िलाफ़ु साज़िश जोड़नि पिया। मां जॾहिं ॿुधण जे लाइ परदो खोले करे अॻिते वधियमि त अमरीकनि मूं ते बमबारी शुरू कई। आफ़िया सिद्दीकी जो ॾोह कहिड़ो हो? आफ़िया सिद्दीकी जो ॾोह वॾे में वॾो इहो हो त उहा हिकु मुस्लमान घराणे सां तालुक़ु रखे पई। आफ़िया सिद्दीकी जो ॾोह इहो हो त उहा क़ुरान शरीफ़ जी हाफ़िज़ा हुई। आफ़िया सिद्दीकी जो ॾोह बायोकेमिस्ट्री ते उनजी वॾी रिसर्च हुई। ऐं जेको आहे त बायोलॉजिकल वीपन्स बणाइण जे लाइ उन वटि एतिरी मालूमात हुई, उन वटि एतिरो इल्मु हो। ऐं इन्हनि अमरीकनि खे भउ हुयो त थी सघे थो त डॉक्टर आफ़िया सिद्दीकी पाकिस्तान जे लाइ ॿियो डॉक्टर AQ डॉक्टर अब्दुल क़दीर ख़ान साबित थिए ऐं पाकिस्तान खे मुख़्तलिफ़ हथियारनि में टेक्नोलॉजीज़ में जेका मदद न फ़राहम करे। सिर्फ़ु डॉक्टर आफ़िया सिद्दीकी जो क़सूरु इहो हो। उनजी भेण डॉक्टर फौज़िया सिद्दीकी ऐं जमायत इस्लामी जे सेनेटर मुश्ताक अहमद जे ज़रिए जॾहिं उहे उते पहुता त पोइ ही अमरीकी जेके नाम निहाद इंसानियत जी हमदर्दी जा दावेदार आहिनि, इन्हनि ज़ालिमनि उन 2 भेणुनि खे गले मिलण बि न ॾिनो, उन्हनि खे आम्हूं साम्हूं जेको आहे त ॻाल्हाइण बि न ॾिनो। विच में हिकिड़ो थुल्हो शीशो दीवार जे तौर ते नसब कयो ऐं माइक्रोफोन जे ज़रिए उन्हनि जी ॻाल्हि कराई वई। ऐं डॉक्टर आफ़िया सिद्दीकी ॻाल्हाए बि सही न पई सघे ऐं जेको ॿुधी बि सही न पई सघे, छो त हुन ते तशद्दुद एॾो थियल हो। उनजे कननि में ज़ख़्म आहे, उनजे मथे में ज़ख़्म आहे। असां सुवाल कयूं था पाकिस्तान जे अंदरि या बैनुल अक़वामी सतह ते ह्यूमन राइट्स जे नाले ते फ़हाशी फैलाइनि था, पाकिस्तान में अची फ़हाशी फैलाइनि था ऐं औरत मार्चूं कनि था। अॼु उनखां पुछूं था त तव्हांजी इंसानियत वारी हमदर्दी हिते काॾे गुम थी वई आहे। ऐं सेनेटर मुश्ताक अहमद आख़िर में
एक आम ॻाल्हि कई आहे त आफ़िया सिद्दीकी जी आज़ादी जी कुंजी इस्लामाबाद में मौजूदु आहे, वाशिंगटन में मौजूदु न आहे। इन जे करे इस्लामाबाद खे वॾी कोशिशि करणी पवंदी त क़ौम जी न्याणी डॉक्टर ऑफ पाकिस्तान डॉक्टर आफ़िया सिद्दीकी खे जल्द हिन मुशक़त मां, हिन क़ैद मां निजात ॾियारी वञे, आज़ादी ॾियारी वञे। त इहो डॉक्टर आफ़िया सिद्दीकी न बल्कि सॼे पाकिस्ताननि ते हमिलो आहे, सॼे मुसलमाननि ते हमिलो आहे। पाकिस्तानी इदारा बिलख़ुसूस चीफ ऑफ आर्मी स्टाफ वज़ीर आज़म पाकिस्तान मियां मोहम्मद शहबाज शरीफ़, क़ौमी सियासी मिली क़यादत जेका आहे उहा हिकु आवाज़ बणिजी डॉक्टर आफ़िया सिद्दीकी जी आज़ादीअ में पंहिंजो किरदारु अदा करे। अस्सलामु अलैकुम।